मोबाइल जी दुनिया में रांदियूं मुफ़्त में खेॾी सघजनि थियूं त साॻी जाइ ते पैसनि सां मुल्ह वठी पिणु। मुफ़्त वारियुनि रांदियुनि खे फ्री गेम्स ऐं पैसनि वारियुनि खे प्रीमियम गेम्स चयो वेंदो आहे। पर हाणे गेम ठाहींदड़ कंपनियूं अहिड़ियूं गेम्स ठाहे रहियूं आहिनि जेकी न त मुफ़्त में आहिनि ऐं न ई पैसनि में, मतिलबु त न फ्री आहिनि ऐं न ई प्रीमियम। उन्हनि गेम्स खे प्रीमियम गेम्स चइजे थो। प्रीमियम गेम्स जो तरीक़ो माण्हुनि जी नफ़्सियात खे ॾिसी जोड़ियो वियो आहे, जंहिंमें माण्हू गेम त मुफ़्त में डाउनलोड करे खेॾी सघे थो, पर ॿियनि खिलाड़ियुनि खे शिकस्त ॾियण लाइ गेम जे अंदरि ई कुझु शयूं मुल्ह वठणियूं पवंदियूं आहिनि। ॿी सूरत में उहे ॿियनि खिलाड़ियुनि सां मुक़ाबिलो नाहिनि करे सघंदा। प्रीमियम रांदियुनि में गेम कंपनियुनि पारां हिकु ख़याली करेंसी रांदि में शामिलु कई वेंदी आहे, जेका हीरनि या सोन वग़ैरह जी सूरत में हुजे थी। असां उन्हीअ खे महज़ सोन जा सिक्का सम्झूं था, जंहिंसां को हथियार मुल्ह वठी सघे थो या का शइ बहितर बणाए सघे थी, पर असुल में उहो सोन या हीरा हिकु करेंसी जो क़िस्म आहे जेकी गेम कंपनियूं जोड़ींदियूं आहिनि। पोइ अव्हांखे असुल पैसा ॾेई उहा करेंसी मुल्ह वठणी पवंदी आहे, जेका गेम में सोन जे सिक्कनि जी सूरत में हूंदी आहे, जंहिंमें गेम कंपनियूं मनी एक्सचेंज या हूंदियूं आहिनि, जेकी अव्हां खां 100 रुपया वठी 200 हीरा अव्हां जे गेम में शामिलु करे छॾनि थियूं। उहो ख़्यालु नफ़्सियाती माहिरनि पारां कयल तहक़ीक़ मां खंयल आहे, जंहिंमें माहिरनि मुताबिक़ माण्हू असुल पैसा ख़र्च करण खां वधीक क्रेडिट या डेबिट कार्ड मां घणनि पैसनि जी शॉपिंग कंदा आहिनि, छो त घणो करे माण्हू नफ़्सियाती तौरु असुल पैसा ख़र्च करण खां लवाईंदा आहिनि। उन लाइ प्रीमियम गेम्स जोड़ींदड़ कंपनियुनि पिणु इंसान जी उन नफ़्सियात खे साम्हूं रखियो आहे। अव्हांखे गेम में उहो न ॿुधायो वेंदो त 100 रुपया ॾेई हथियार मुल्ह वठो, पर उन जी जाइ ते अव्हांखे चयो वेंदो त 100 रुपया ॾेई 300 सोन जा सिक्का वठो ऐं पोइ उन्हनि सिक्कनि मां हथियार वठी सघो था। मोबाइल टेक्नोलॉजी प्रीमियम गेम्स में पैसा ख़र्च करण खे तमामु आसान करे छॾियो आहे। सिर्फ़ु हिकु बटण दॿाइण सां अव्हां 100 रुपया ख़र्च करे सघो था। उहो सॼो अमल मोबाइल कंपनियुनि पारां उन लाइ आसान कयो वियो जो कंहिंखे ॿीहर सोचण जो मौक़ो ई न मिले। हिकु क्लिक करण सां पैसा संदसि क्रेडिट या डेबिट कार्ड मां कटिजी वञनि। तोड़े जो गेम ठाहींदड़ कंपनियुनि वटि केतिरा ई प्रोग्रामर ऐं डिज़ाइनर कमु कंदा आहिनि। उन लाइ लाज़मी आहे त उहे गेम मां मुनाफ़ो कमाइनि। के कंपनियूं त हर मुल्क लाइ अलॻि क़ीमतूं मुक़ररु कंदियूं आहिनि। अमीर मुल्कनि जे माण्हुनि लाइ सिक्का महांगा ऐं पुठिते पयल माण्हुनि लाइ सिक्का सस्ता हुजनि था। अहिड़ियूं कंपनियूं जॾहिं महसूसु कनि थियूं त हिकु माण्हू गेम नथो खेॾे त फ़ौरन उनखे 100 वारी शइ 10 रुपए में ॾेई छॾींदा आहिनि, त जीअं उहो खेॾण जो वधीक आदी थिए या रांदि खेॾंदो रहे। पर कंप्यूटर जी दुनिया जा माहिर उन तरीक़े खे दुरुस्त नथा सम्झनि। माहिरनि मुताबिक़ गेम या त मुफ़्त में हुजनि या पैसनि सां मुल्ह ॾिजनि, पोइ माण्हू कीअं बि खेॾे खटे या हाराए, पर हर मरहले ते पैसा वठणु खिलाड़ियुनि सां ऐं उन्हनि जी महिनत सां ज़्यादतीअ बराबरि आहे।